धणी कादर पंहिंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम सो साराए सचो धणी चई हमद हकीम करे पाण करीम जोड़ जहान जिनी डांद न बिज तिनी पुण तुंहिंजो आसरो पोइ उभारी सिज अवल ॾे उन्हनि खे हाय 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 सदायती सबका बुख न बासे का सदायती सबका बुख न बासे का जेही तेही ज़ात जी जुम्बस नाहे जाए मूसी हले सा जा जीव मिठो ही न करे सभिनी संदड़न खे प्रोग्राम रामू राधा जे तरफा भी अवा सभिनी के भलीकार हुजे नमस्कार हुजे साल हमेशा जित रहंदा हुजो खुश सलामत रहंदा हुजो हर वक्त गुलन जिया मुस्कुराईंदा हुजो हर ॾींहुं अवां जो खुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे अॼु आचर जो ॾींहुं हुजे मोकल जो ॾींहुं हुजे जिते जिते बि तव्हां असांखे ॾिसंदा हुजो पोइ उहे असांजूं अदियूं हुजनि असांजूं भेनरूं हुजनि असांजा भाइर हुजनि नंढड़ा बालकड़ा हुजनि चाचा हुजनि मामा हुजनि नाना हुजनि ॾाॾा हुजनि सिंध जे ॿाहिरि जेके वेठा हुजनि ॿाहिरि मुल्कनि में वेठा हुजनि सिंध में वेठा हुजनि कच्छ में वेठा हुजनि किथे बि वेठा हुजो अवां सभिनीनि खे भलीकार नमस्कार हुजे सो ज़ाहिर जे छंछर ऐं आचर ते जेको हुजे ऐं ही ॾींहं जेके हुजनि अॼु त शागिर्दनि जूं ऐं जेके ऑफिस वञण वारनि जी मोकल हुजे पर जेके किर्त वारा माण्हू हुजनि महिनत वारा मज़दूरीअ वारा जेको महिनत करे पंहिंजो पेट गुज़र कंदा हुजनि हुनरमंद हुजनि उन्हनि जी त कहिड़ी मोकल हुजे सो उहे पंहिंजे किर्त सां रवां दवां हुजनि पंहिंजे किर्त ॾांहुं पंहिंजी मंज़िल ॾांहुं के मंज़िल ॾांहुं सोचण लाइ वधंदा हुजनि अॻियां के त पंहिंजे धरती लाइ सोचींदा हुजनि त धरती कीअं असांजी हुजणु खपे कीअं असांजा मारवाड़ा हुजनि मारवाड़नि जा कहिड़ा ॾुख हुजनि मारवाड़ा कहिड़ी ॻाल्हि में पुठिते हुजनि त उन्हनि जो भरो कजे भरी जिंदगी गुज़ारींदा हुजनि कहिड़ा उन्हनि सां मसला हुजनि किन खे त वरी इहा उणतुण हुजे हा हा सो उहे त ज़रूरु उन्हनि खे बि हुजे सो उन्हनि जो जेको कदम हुजे उन्हनि जी जेका ॻाल्हि हुजे उहा बि साराह जोगी हुजे त पंहिंजनि माण्हुनि लाइ सोचणु इहो पोइ बेटा साईं चयो हुजे उहो को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरीअ खे सो ज़ाहिरी ॻाल्हि हुजे हिकिड़ा माण्हू पंहिंजी महिनत मस्कत करे अॻियां वधंदा हुजनि सियासतदान जो पंहिंजो कमु हुजे आम माण्हुनि जे लाइ सोचे न सोचे हर को माण्हू पंहिंजो किरदार अदा कंदो हुजे हर माण्हू पंहिंजे किरदार सां सुञातो वेंदो हुजे पर सभ खां जेका अहम ॻाल्हि हुजे उहा इहा हुजे कि पंहिंजे बालकड़नि खे तालीम ॾींदा हुजो उन्हनि खे हुनर ॾींदा हुजो ऐं घणो करे त ख़ासि तौर इहो हिदायत हुजे कि पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाईंदा हुजो नियाणियूं पढ़ी पवंदियूं हुजनि त ईअं सम्झंदा हुजो असांजो मुल्क जो नालो रोशन थींदो हुजे सिंध संवारजी वेंदी हुजे ऐं सुवारी सिंध जी जेका सींध हुजे उहा महकंदी बहकंदी जरकंदी हुजे सो त नियाणियूं ऐं पुट जॾहिं पढ़ंदा हुजनि त पोइ हुन में को फ़र्क़ु न हुजे चवंदा हुजनि तालीम याफ़्ता समाज हुजे तालीम याफ़्ता सिंध हुजे तालीम याफ़्ता ही मुल्क हुजे तॾहिं पोइ असांखे हर पासे हर लम्हे हर वक़्तु ख़ुशी महसूसु थींदी हुजे ऐं असां उन ॾींहं जो पोइ ओसीड़ो बि कंदा हुजूं ऐं उन्हनि ॾाहनि जे अखियुनि में उहो ओसीड़ो बि हुजे त असांजी सुवारी सिंध जा मारवाड़ा झांगेड़ा मालवंद माण्हू जेके हुजनि उहे अछा उजरा सादा सूदा तालीम याफ़्ता ज़रूरु हुजनि उता कुंदे वेठा हुजो तालीम याफ़्ता हुजो हर काईंदा हुजो ज़मीन खे खेड़ींदा हुजो तालीम याफ़्ता हुजो भेण असांजी हुनर कंदी हुजे तालीम याफ़्ता हुअणु तालीम जो जेकॾहिं अव्हां वटि जेवर न हुजे त पोइ अव्हीं खणी केॾा बि सघारा छो न हुजो पर भला तव्हां अधूरा हुजो तो तालीम लाज़मी हुजे उहा अव्हांजी ज़िंदगीअ खे संवारींदी हुजे हा सो तालीम साईं जे दुनिया जा ॿिया मुल्क ॾिसो ॿियूं क़ौमूं ॾिसो उन्हनि तरक़ी कई हुजे उहे साइंसदान उन मां पैदा थिया हुजनि वॾा वॾा इंजीनियर पैदा थिया हुजनि वॾा वॾा साइंस पोइ हे ॾिसो लाइटूं हे बिजलियूं हे ॿिया कम
ही थधी हा, हवा वारी ये मशीनूं सब शयूं असांजे मुल्क में असांजी सिंध सुमारीअ में बि थी सघंदी हुजनि ऐं जेको हुजे असां वटि त जेको हुजे वॾो इहो टैलेंट जेको चवनि असां वटि त इहो तमामु घणो हुजे न सिख्या जा दर हुजनि न ॿिया हुजनि पोइ बि असां जेके हुजूं वॾा टैलेंटर हुजूं सो हिन सां गॾोगॾु जेके ॿराड़ी जा ॻोठ हुजनि ॿराड़ी जा ख़ास जेके असांजा भाइर हुजनि भेनरूं हुजनि वॾड़ा हुजनि नंढड़ा बालक हुजनि त बाबा अव्हां जा वालिदेन तालीम पिराए न सघिया हुजनि इहा ज़िमेवारी अव्हां जी हुजे अव्हां तालीम पिराईंदा हुजो भले हिकिड़ो वेलो न खाईंदा हुजो मानीअ जो पर तालीम ज़रूरु पिराईंदा हुजो ईअं त न हुजे त हाणे असांजी ज़िंदगी ॾुखनि में ॾोलावनि में तकलीफ़नि में गुज़री गई हुजे हाणे वरी असां जेको हुजे चवंदा हुजो असांजो ईंदड़ नसर बि इहा ज़िंदगी गुज़ारे सो हाणे इहा सोच न रखणी हुजे पंहिंजे बालकड़नि खे तालीम हुनर ऐं उन्हनि खे तरबियत सभ खां मेन ॻाल्हि इहा हुजे दुनिया जा माण्हू एतिरा ॾाहा हुजनि जो उहे ॾिसूं त पोइ हे जंहिं आधार सां हे दूरबीनी जे आधार अव्हां तोईं साम्हूं असांखे पुॼाईंदा हुजनि इहे ॾिसो इहे पढ़े लिखे माण्हू जो कमु हुजे त कीअं न हिन खां जोड़े कीअं अॻियां वधायो हुजे रेडियो ठाहियो हुजे टीवी ठाही हुजे हे ॾिसो त हीअ दूरबीनी ठाही हुजे जंहिंजे आधार मुल्कां मुल्क जिथे माण्हू बीठो हुजे नज़र अचे मोबाइल हलायो इहे सभु शयूं जेके हुजनि इहे असां बि करे सघंदा हुजूं तव्हां बि करे सघंदा पर हुजो जॾहिं तालीम पिराईंदा हुजो उहा तालीम ख़ासि करे ॿराड़ी जा माण्हू हाणे तालीम ते वधि खां वधि ग़ौर ॾींदा हुजो हाणे न सुस्तीअ मां कहली मां निकिरंदा हुजो हाणे उहो वक़्त न हुजे की हाणे ॿिए ते माण्हू भाणे वेहंदो हुजे न मां हाणे इहो वक़्त गुज़री वियो हुजे न सोच खे कढी ॿाहिरि फिटो करो ऐं ख़ासि तौर ते तालीम जे हवाले सां गौर कंदा हुजो हा सो अॼु तालीम जी ॻाल्हि करण बि हिननि ॾींहंनि में ज़रूरी हुजे तालीम हुजे पोइ सकाफ़त बि कमाल हुजे पोइ सकाफ़ती शयूं बि दुनिया में असां वापारु कंदा हुजूं उन जो दुनिया ताईं पुॼाईंदा हुजूं दुनिया जा माण्हू टोपी अजर खे सुञाणींदा हुजनि महिमान नवाज़ी खे सुञाणींदा हुजनि सिंध जे हवाले सां पर जॾहिं चवंदा हुजनि त हाणे सिंध जा माण्हू वॾा तालीम याफ़्ता हुजनि असां बि झुमरियूं पायूं चवंदा न हुजनि के दौलत मामन सां ईंदासीं चाचनि मामन सां ईंदा हुजूं पोइ त माना सम्झो असां वटि रंग ई रंग हुजनि हूअं त असांजी सुहिणी सिंध जेका हुजे लॻो सावक ई सावक गुल फुल हुजनि पंहिंजूं खंभड़ियूं पोइते कंदी हुजनि शरण वारियूं खंभड़ियूं हणंदी हुजनि मां को है हुजा पखी हुजा उॾामंदी हुजा खंभड़ो वारा हे दूरबीनी में सुबुह साणे हो जेको हुजनि विच में हो न कंदो हुजे हे सुबुह सां दूरबीनी जे विच में खंभड़ियूं हयूं हुजनि हे सुठे भले चङे भले बूथ के तूं हे वञासनी इहो चङो भलो बूथ हुजे छा हुजे ॻाल्हि ख़बरूं करे हाणे भरू जेको हुजे ब्लड प्रेशर खे चाढ़े सॾो हुजे तालीम हुजे त इहो ब्लड प्रेशर चढ़ंदो ई न हुजे भला गर्मी छो लॻी पई हुजे गर्मी लॻे अहिड़ो ॻाल्हायो हुजे जेको न ॻाल्हायो हुजे हिन जे करे जज़्बात हुजे पंहिंजे सिंध जे माण्हुनि जे लाइ जज़्बात हुजे तालीम जे लाइ जज़्बात हुजे जज़्बात त माण्हू जे अंदर में हुजे न हाणे तूं बि हुनर कंदी हुजी किताब खणी वेही पढ़ंदी हुजी मूंखे पढ़ाईंदी हुजी इहे कम करे पढ़ी ढंग कयो हुजे हाणे लॻो असांजा इहे जेके सुहिणा हुजनि जेके असांजा मासूमड़ा पोइ असांजूं नंढड़ियूं हुजनि पोइ इहे नंढड़ा असांजा ॾीकड़ा हुजनि इहे पढ़ंदा हुजनि त असांखे ख़ुशी थींदी हुजे हा सो अवां असां जॾहिं इहे मोहबतूं वंडींदा हिन जे करे हुजूं सच पुछो त कचहरी खिल भोग त हूअं ई माण्हू खे वणे ज़रूरु पर जॾहिं चवंदा काराइती ॻाल्हि सुहिणी ॻाल्हि थींदी हुजे उन खां पोइ न मुर्कत थींदी हुजे टहक थींदा हुजनि पोइ त उते माना जेको हुजे झुमर हण त दिलि चवंदो सो हाणे वरी हलंदा हुजूं अव्हां खे सुहिणे रंग ॾांहुं वठी हलंदा हुजूं वाह वाह पहिरियों रंग हुजे सो उन रंगनि में बि अव्हांखे इहो सीड़ो हुजे सो मेहरान टीवी एंटरटेनमेंट यूट्यूब ते चैनल हुजे उनखे सब्सक्राइब कंदा हुजो ऐं फेसबुक पेज बि हुजे मेहरान टीवी एंटरटेनमेंट उनखे बि ॾिसंदा हुजो उते बि शयूं हुजनि ऐं टीवी ते असांजो नंबर हले उन ते बि फोन कॉल कंदा हुजो रामू ऐं राधा अव्हां जे फोन कॉल जे इंतजार में बीठा हुजनि सुबुह जो 10 खां 12 ताईं सो हाणे हलंदा प्रोग्राम जी शुरूआत ॾांहुं सो सनम मारवी जो आवाज़ हुजे धमाल हुजे दमादम मस्त कलंदर सो ॻाल्हि थी हुजे तव्हांजी तालीम में बि दमादम मस्त कलंदर सखी शहबाज कलंदर उन खां पोइ वापसि ईंदा हुजूं अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजूं
चवंदा हुजो पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अव्हां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर राम राधा जे तरफ़ां अव्हां सभिनीनि खे भलीकार हुजे। हाणे किथे वरी फाथो वेठो हुजे न हू न हा हुजे। चाहूं के बस को सुर्क हणंदो हुजां थोरो हा, नंढी के चाहे जा सुर्क हणंदो हुजे पोइ बि हिते अची दाहूं करे मूंखे चाह न मिली हुजे, राधल मूंसां वेल कयो वेठी हुजे। ओ हाणे ठाही हुजे को ॿ ढुक हणंदो हुजां, निड़ी खे टकोर कंदो हुजां टकोर। हा, सिरोटो खणी वात में विझंदो हुजे, टकोर लगी थी थींदी हुजे। हा, हेॾो प्यालो चांहि जो गड़का हाणे तव्हां पाण ई ॾिसंदा हुजो। घणी खन खां पोइ चवंदो हुजे कि राधल मूंखे चांहि न ॾींदी हुजे। हाणे अव्हां सभिनी ॾिठो हुजे कि चांहि जो हेॾो प्यालो पीअंदो हुजे, पोइ बि मञींदो ई न हुजे। थोरो हेॾे थींदी हुजे, थोरो हेॾे थींदी हुजे। अबा चांहि पाण ठाही हुजे, थांव पाण धोता हुजनि, हाणे पीअंदो बि पाण हुजां बि हाणे ठाहींदो मां। हाणे हेॾे पंहिंजी मुंडी खणी ईंदो हुजे, फोन कॉल वठंदी हुजे, चांहि ठाही बि पाण हुजे, पीतो बि पाण हुजां। राधुल जी त मन्नत ई न करी। पोइ थांव धोईंदी हुजे या धोई ईंदो हुजां? ईंदो हुजां पाण धोंदी हुजे पोइ थांव। हेलो, न ॾेखारींदो हुजे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां? इनायतुल्लाह कांदड़ो नसीराबाद खां। अदा इनायत छा हाल हुजे? ख़ुशि हुजी, चङो भलो तबियतूं बहार हुजनि। शुक्र अल्हम्दुलिल्लाह साईं, तव्हांजी दुआऊं ने अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि कंदो, जाते बुधो आबाद हुंदव। आमीन आमीन। ॿियो सभु ख़ैर हुजे अदा, घर वारा सभु ठीकु हुजनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह अदी तव्हांजी दुआऊं ने। अॼु तव्हांजो मूंखे तमामु मौज़ू भलो लॻो तालीम जे बारे में। उहा कहिड़ी ॻाल्हि भली लॻी हुजे या त करे छॾींदो हुजे? साईं तालीम जे बारे में जेको तव्हां चओ त तालीम जेको आहे हासिल करणु खपे ॿारनि खे, छोकिरनि खे, छोकिरियुनि खे। इन बारे में इहा त मेन ॻाल्हि हुजे न अदा। जी जी जी, तालीम सां जेको आहे न इंसान जी जेका ज़िंदगी आहे उनखे माना असली रोशनाई जी माना सोजरे जी ख़बर थी पए। ऐं हिकु सियाणे चयो आहे त जंहिं क़ौम खे गुलाम करणो हुजे न त उन मूं तालीम खसी वञे। वाह वाह, ॻाल्हि भली कई हुजे। मुंहिंजो बि सिंध जी अवाम खे, पाकिस्तानी अवाम खे इहा ई गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿारनि खे जेतिरो थी सघे तालीम ॾियो। बसि हिकिड़ो तो पढ़ियो लिखियो नौजवान हुजे, पढ़ियो लिखो हुजे, हिन ॻाल्हि खे सम्झी सहूर रखी इहा ई ॻाल्हि करणु खपंदी हुजे, रोज़ वंडणु खपंदी हुजे। हर कंहिंखे ईअं सोचणु खपंदो हुजे। जी जी जी, इन प्रोग्राम जे ज़रिए मां पंहिंजे हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो जेको मज़हर हुसैन नारे जो, उनखे बि मां इहा गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे जेको नंढड़नि पुटनि खे ऐं नियाणियुनि खे तालीम ॾिए। हा ज़रूरु ज़रूरु, सुहिणो नियापो ॾिनो हुजे, सुहिणो नियापो ॾिनो हुजे। ॿियो त ख़ैर हुजे, सभिनी खे सलाम। दुआऊं दुआऊं, अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि कंदो। तमामु सुठो प्रोग्राम आहे तव्हांजो। वॾी महिरबानी हुजे अदा, कुर्ब हुजनि अव्हां जा, मोहबतूं हुजनि अव्हां जूं। ईअं जेकॾहिं हर माण्हू सोचींदो हुजे त पोइ छा थो भाई? छा भाईंदो हुजां? वाह वाह भाईंदो हुजां। हा, इहे त वात त हणंदो हुजे तूं बि, बाक़ी छा भाईंदो हुजां? पोइ ज़ाहिर जी ॻाल्हि हुजे। मूं त तोखां हिकिड़ो पुछियो हुजे न कि रामण ईअं जो हर माण्हू सोचींदो हुजे, छा भाईंदो हुजे? अञा इन त सोचींदो हुजां, ईअं सालनि खां असांजे माण्हू मां सुस्ती वेंदी हुजे तॾहिं चवंदो हुजां। हलो, तॾहिं त चवंदी जा पोइ छा भाईंदो हुजे? हलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। फकीर साईं छा हाल हुजे? ख़ुशि हुजी? अल्हम्दुलिल्लाह सब खैर। तव्हां ॿुधायो? दुआ दुआ, बसि दोस्तनि जे लाइ पंहिंजो नालो खणी छॾींदो हुजे। हा, स्टेशन पाते हुआ फकीर लखानो संजयाणी, मुंहिंजो पोटड़ो गॾु वेठो आहे मुख्तियार अली संजयाणी, ऐं अदी मुंहिंजी पोटड़ी आहे यादव जा, अदी सां ॻाल्हाए। अदी खे मैं हिते पुफी सपूरा जे घर आई ऐं बिजली खणी आई त अदी मिली ॻाल्हि वरी हलो नओं आबाद खे वई। अदी ही पोटड़ी ॻाल्हाए थी। ए पोटड़ा न पोटड़ियुनि सां गॾु वेठो हुजे। ॾाढा तूं त वॾो ख़ुशि नसीब हुजी न। न बचड़ा जेॾा बि ईंदो आहे मूंसां गॾु ई गॾु आहिनि। इन्हनि खां सवाइ वरी मूंखे बि सुख कोन थो अचे। ॾाॾा ॾाॾो ऐं ॾाॾी जेका हुजे न उहा मिठड़ा हुजनि, मिठड़ा गुॾड़ा हुजनि उहे। हा जी, गुॾड़ी मुंहिंजी सां ॻाल्हि। हा हा, ॾींदो हुजे त ॾींदो हुजे त। वालेकुम सलाम। नालो ॿुधाईंदी हुजे।
जी नालो ॿुधाईंदी हुजी पंहिंजो। रोजीना रोजीना। रोजीना अदड़ी कीअं? ॿियो ख़ैर हुजे, ख़ुशि वेठी हुजी तूं, हाँ ॾाॾे सां गॾु वेठी हुजी। हाँ हा, ॾाॾो भला ख़र्ची ॾींदो हुजे। हाँ ॿियो छा छा ॾींदो हुजे ॾाॾो, भला भलो हुजे या ॾाॾी? वह न हा ॾाढो भलो हुजे। हा हा ॾाढो भलो हुजे। ईअं न ॾाॾो रोजीना? घुमाईंदो हुजे न, कुल्हे ते खणी करे घुमाईंदो हुजे न ॾाॾो। रोजीना जी रोजीना छा कंदी हुजी? सुबुह सां नेरन करे छॾी हुजे। हाँ हा छा खाधो हुजे? हा छा रोजीना असांखे बि यादि कंदी हुजी। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, पंहिंजी अम्मा खे बि सलाम, ॾाॾी खे बि सलाम, भेणुनि खे बि सलाम, भाइरनि खे बि सलाम। साल हमेशा ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। अदड़ी बाक़ी चवंदी जी हुजे। सो इहे अंगण वाकई असांजा ॾाढा सुहिणा हुजनि। उहे कुटुंब भला जेके हिकिड़े चौदीवारीअ जे अंदरि हिकिड़ी भित जे अंदरि रहंदा हुजनि, पाण में खीर खंड थी रहंदा हुजनि। गॾियल कुटुंब जेको हुजे उन जा बि खोड़ सारा फ़ाइदा हुजनि। त जीअं ॾिसो वॾी उमिरि जो ॾाॾो हुजे, ॾाॾी हुजे, उन्हनि जे लाइ विंदर हुजे, वालदेन खे पंहिंजे कमकार करण में आसानी लॻंदी हुजे। उन्हनि सां जेको हुजे घड़ी खनि माण्हू वेहंदो हुजे, उन्हनि सां कचारी कंदो हुजे, उन्हनि जे दिलि जी ॻाल्हि ॿुधंदो हुजे, उन्हनि जो को ॾुख सुख हुजे उहो ॿुधंदो हुजे। उन सां जेको हुजे अव्हां जेको हुजे सघारा थींदा हुजो। बाक़ी पंहिंजे वॾड़नि खे छॾे सॼो ॾींहुं रुॻो हिन मोबाइल में किरिया पिया हुजो। पोइ जेको हुजे हुननि खां पुछंदा हुजो कि उन्हनि जी ज़िंदगी कीअं गुज़रे या न उन सां गॾोगॾु रिश्तनि जो जेको हिकिड़ो अहसासु हुजे बालक जे अंदरि, त ॾाॾो कीअं हुजे, ॾाॾी कीअं हुजे। पोइ सुभाणे उहे वॾा थींदा हुजनि त उहे ज़रूरु तरबियत जी ॻाल्हि कंदा हुजनि। अबा ॾाॾो हुजे ऐं ॾाॾी हुजे उहो त ज़ाहिर पंहिंजे औलाद जी हिकिड़ी सुहिणी तरबियत कंदा हुजनि। बालकड़ा जिन जो ॾाॾो हुजे, ॾाॾी हुजे, नानो हुजे, नानी हुजे, उहे ख़ुशि नसीब हुजनि। हा ऐं उहे गॾु पाण में खीर खंड थी रहंदा हुजनि न, इहो वॾो कमाल हुजे। सो हमेशा पाण में गॾु रहंदा हुजे। घर में ज़रूरु हुजे को माण्हू हिक ॿिए सां थोरो ॻाल्हाए ॿोलाए, को कमु कंहिंखे न सम्झी सघंदो हुजे, को सम्झी सघंदो हुजे, त उन जे आधार पोइ ईअं न हुजे त सभु को पंहिंजो लीको कढियो बीठो हुजे। ऐं जेको हुजे हिकिड़े घर में वरी जेको हुजे कुनी धार धार थींदी हुजे, पोइ मज़ो न ईंदो हुजे। पोइ मज़ो न ईंदो हुजे। मूंखे उहे घर वणंदा हुजनि जिते भले खणी 20 भाती हुजनि, पर कुनी हिकिड़ी हुजे। वरी उन घर जी वॾड़ी जेका हुजे उहा सभिनी खे वंडे विराए ॾींदी हुजे। हलो हेलो अबा केरु कहिड़े शहर खां बा? हाँ मेरा फोन जुड़े जो छा हाल हुजे दा? ख़ुशि हुजी? तेरा पूरा का छा कयो? छा हाल हुजे? लॻो पियो हुजे दा तव्हां ॾे सभु खे। हा ॿुधाईंदो हुजांइ, ॿुधाईंदो हुजांइ। वॾी महिरबानी हुजे, वॾी महिरबानी। सो ज़रूरी इहो हुजे त हिक ॿिए जे सां गॾु रहण जो, हिक ॿिए सां गॾु रहण चवंदा हुजनि। गॾु रहण सां ई माण्हू बर्दाश्त करणु सिखंदो हुजे। ऐं मोहबत अॻे ॾिसंदो हुजे कि हिकिड़ो भाती कमाइण वारो हुजे, 10 खाइण वारा हुजनि, पर बरकत हुजे, तकलीफ़ न ईंदी हुजे। उहो छा हुजे? मोहबत भाईचारो ऐं गॾु वेही माना ज़िंदगी गुज़ारण हुजे। जरे मां जरो हिक ॿिए खे ॾियणु खपंदो हुजे, तॾहिं वञी अव्हां जी ज़िंदगी सुहिणी थींदी हुजे। बाक़ी हाणे हर कंहिंजो मोह होॾां हुजे त कंहिंजो होॾां हुजे, पोइ उहे घर ई कंहिं कम जा न हुजनि। राधुल जो मुंहुं हेॾे हुजे, रामण जो मुंहुं मली रहियो हुजे। असां 2 भाती घर में हुजूं, पर ईअं सम्झंदा हुजूं कि 10 मिसल हुजूं। कचारियूं पाण में, भोग पाण में, केॾी महिल वरी जेको हुजे हिक ॿिए सां रुसूं, वरी परचूं। रुसण परचण त इहो ज़िंदगी जो वहिंवार हुजे। रुसन रुसण में छा हैरान। हाणे मूं त जहिड़ो तोखे साइर थियणु खपंदो हुजे। साइर? हा तूं साइर थींदो हुजे न, उहो कमु भलो थींदो। लफ चे माना अञा कढो ई न हुजे, सुरु माना साइर जी निशानी हुजे। बस इहो सोहबत वॾड़नि जे में माण्हू रहियो हुजे न, जे करे सो माण्हू सिखंदो सोहबत। हाणे त तूं पाण वॾड़ो हुजे। हाणे त तूं पाण वॾड़ो अञा मस जवान थिया हुजो, हाणे वॾड़ा पोइ वरी जॾहिं वॾड़ा थींदा हुजूं त पोइ हिते
घर जो अंगण अञा बि कुसादो कंदो हुजां, पोइ खिलंदा फिरंदा झुमरियूं हणंदा अचे विहंदा हुजनि, अञा उहो पोइ कॾहिं थींदो हुजे? इहो अञा कई साल लॻंदा हुजनि, अञा साल अञा कई साल लॻंदा हुजनि। अलाए पोइ हाणे कॾहिं थींदो? हिन जो इहो इंतज़ारु कर। तॾहिं थींदो हुजे जॾहिं तूं बि लठड़ीअ ते ईंदी हुजे हीअं हाँ, कंदे। पहिरें त तूं थींदो हुजे न को करी राधुल किथे हुजी इहो पोइ त तो जो तूं कंदे कंदे। हो गए कधो ईअं हलंदो हुजे रगो। हाँ, इहो वरी कंधो ईअं हलंदो हुजे न। हा सो वाह ख़ुशीअ जा ॾींहं आया हुजनि, सो गॾियल चवंदा आहिनि घर गॾियल हुजे त ख़ुशियूं बि गॾियल हुजनि, न त पोइ ख़ुशीअ में बि उहे रंग नज़र न ईंदा हुजनि। हींअर सकाफ़त जा ॾींहं अचनि त हिकिड़ी उताक ते सभु जॾहिं महिमान अची गॾिबा हुजनि, ईद हुजे ॿी कहिड़ी बि ख़ुशी हुजे, हिकिड़े ॾिसो त छने में जॾहिं सभु महिमान गॾिबा हुजनि त गॾियल इहा हिकिड़ी इज़त हुजे, अंगण जी हुजे, तव्हांजे ॻोठ जी हुजे, तव्हांजे वाहण वस्ती शहर जी हुजे। अवां भले केॾा बि सादा हुजो पर माण्हू असल में गुरबत उहा न हुजे। गुरबत उहा हुजे त माण्हू जंहिं ॾींहुं तौरु जेको हुजे सो उन में उहे जे सलाहियत न हुजे, उहा हिक ॿिए जे लाइ एतिराम न हुजे त उन जहिड़ो माण्हू को ग़रीब ई न हुजे। हाँ, दिल जो अमीर हुअण माण्हू खे लाज़मी हुजे, भले घर खणी केतिरो बि नंढड़ो छो न हुजे, पर दिल जा अंगण खुसादा हुजनि, रूह में जायूं हुजनि त पोइ अव्हां जहिड़ो को अमीर ॿियो न हुजे। हा बाक़ी वॾा महल हुजनि, हुजे माण्हू कुझु बि कोन, सॼो ॾींहुं मोबिलियल, सॼो ॾींहुं उते मोहबत न हुजे, उते भाईचारो न हुजे, उते एहसास न हुजे, रिश्तनि जो क़दुरु न हुजे, पोइ उहे महल उहे माड़ियूं कंहिं कम जूं न हुजनि। हा हा सो तॾहिं बेटा साईं मारवी खे ॻायो हुजे त मारवी ॾिसो त भले महल में आई हुजे पर पंहिंजा मारवाड़ा, पंहिंजा झांगीड़ा, पंहिंजा गाह गोलाड़ा सभु इहे ॾिसो त सभु ज़ाद करे चए त उन्हनि ॾे वञा, पोइ मुंहिंजो मड़ बि हेॾां वेंदो हुजे त हिते वरी मूंखे यादि आयो हुजे के सनी सुई सिबियो मूं मारुनि सी साह, वेठी सारिया सूमरा गोलाड़ा ऐं गाह, पखनि मंझि पसाह, हिते काल बाया कोट में, पोइ ये महल पोइ ये माड़ियूं इहे कंहिं कम जूं न हुजनि। वाह राधुल वाह, पोइ न हीअ ख़ुशीअ में हलंदा हुजो। अहमद मुगल जे आवाज़ में हुजे सुहिणो गीत, मुंहिंजे अंगण ते आया ॾींहं ख़ुशीअ जा आया, सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजो। अञा तव्हां बुहारा तुंहिंजूं वाटूं निहारा, ओ अंगण बुहारा तुंहिंजूं वाटूं निहारा, ओ यार सजण है अंगण बुहारा। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार चवंदो हुजां खे जे पंहिंजे प्रोग्राम रामो ऐं राधा में ऐं संछर आचर त हे जेके रंग हुजनि, सकाफ़ती जेके रंग हुजनि, उहे हमेशह अव्हां सां जुड़ियल हुजनि, हमेशह उन्हनि रंगनि में अव्हां शरीक थींदा हुजो, शामिल थींदा हुजो, मोहबतूं वंडींदा हुजो, मोहबतूं ॾींदा हुजो। ऐं हींअर खेॾण जी मौसम हुजे, पोखण जी मौसम हुजे, हींअर फसल सावक भाॼियुनि पोखण जी मौसम हुजे, सॼी सिंध ईअं सरसब्ज़ नज़र ईंदी हुजे, सुहिणी सुहिणी सावक में नज़र ईंदी हुजे, पर उते गॾो गॾु वरी मोहबतुनि जा मेड़ा बि हुजनि त के वरी सिंधूअ जे आधार लाइ सोचींदा बि हुजनि त सिंधूअ जे कप ते रहंदड़ मारवाड़ा सदा ख़ुशि ऐं ख़ुशियूं माणींदा हुजनि, उन्हनि जे लाइ बि ॾेह परॾेह में इहो न्यापो पुॼायो वेंदो हुजे त इहे जूं मोहबतूं हुजनि। इहा ॻाल्हि ॾाढी सुठी लॻंदी हुजे। अॼु ख़ासि करे बालक पंहिंजे घर में वेठा हुजनि त सकाफ़ती ॾींहं जूं बि तयारियूं कंदा हुजो। बालक सुहिणियूं सुहिणियूं जेके ॻाल्हियूं हुजनि उन्हनि ॻाल्हियुनि खे वॾड़नि खां ॿुधंदा हुजो, सिखंदा हुजो, अॻिते वधंदा हुजो। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो, वालेकुम सलाम। हुजे अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? अदा छा हाल हुजे? ख़ुशि हुजो, चङा भला, तबियतूं ॿार हुजनि, सभु ख़ैर लॻो पियो हुजे। इहो हींअर 1 डिसंबर ते सकाफ़ती ॾींहुं हुजे, मोहबतियुनि जो ॾींहुं हुजे ऐं बालक जे तालीम जी ॻाल्हि थींदी हुजे, मौसम बि बदिलजी वई हुजे। पोइ ॾिसंदा हुजो त पंजाब में केॾो धुंध हुजे,
स्कूल जूं मोकलूं थी वयूं हुजनि माण्हू ऑफिसनि में न वञी सघंदा हुजनि त पंहिंजे माहौल खे साफ़ सुथरो बणाईंदा हुजो त माण्हू ज़िंदगी सुठी गुज़ारे सघंदो हुजे। बेशक बेशक अवां ॾे आंगन में सिंध में अल्लाह जी महिरबानी सां मौसम सही आहे। आओ हाणे साग बि लथो आहे, चांवरनि जी मानी बि तयारु आहे। यार सुबुह सुबुह सां नेराने अहिड़ी ॻाल्हि कंदो हुजी जो पोइ वरी सो यार जी जी सकाफ़त जी ॻाल्हि था कयो साईं, जी जी सकाफ़त जी ॻाल्हि था कयो त रातुल खे अॼु वॾो भलो पातल आहे सिंधी। वाह तूं पोइ इहो हर ॾींहुं पाण खपंदो हुजे असां पटको ॿधूं। जी जी किथां ऑनलाइन करे घुरायो आहे, असांखे एड्रेस ॿुधाए अची की चओ त मां पंहिंजी घरवारी लाइ घुरायां। हल हे सांगड़ में एॾा हुनर थींदा हुजनि, पाड़े में हुनर थींदा हुजनि, पाड़े वारनि खां अहिड़ियूं डिजाइनूं ठाराईंदा हुजो, उन्हनि खे ॿुधाईंदा हुजो। साईं बिल्कुलु उन्हनि जी बि आमदनी थिए। हा वाह रोज़गार जो को तरीक़ो हुजे न न उन्हनि खां वठणु खपे साईं, वठणु खपे। न न ज़रूरी हुजे त पाड़े में बाबा कासीअ जो दुकान हुजे उन तां थांव वठंदा हुजो, कुर्सियुनि जो दुकान हुजे उन्हनि खां खटुनि जो दुकान हुजे, सांगड़ में भलियूं खटूं ठहंदियूं हुजनि उन खां खटूं ज़रूरु वठंदा हुजो। हुनरमंद जेके बि हुजनि उन हुनर खे अवां न वधाईंदा हुजो त ॿियो केरु वधाईंदो हुजे। बेशक साईं उन्हनि खे प्रोमोट कजे, न न प्रोमोट कयूं साईं उन्हनि खे। ज़ाहिर आहे पंहिंजे हुनर खे पाण न वधाईंदा हुजूं, पंहिंजे हुनरमंदनि खे पाण न वधाईंदा हुजूं, तॾहिं ई पोइ दुनिया में हुननि जो नालो थींदो हुजे बाबा। बेशक 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 सो ये मोहबतूं हुजनि। जी जी कोटड़ी में बि मुंहिंजा भाइट आहिनि न, हा हा उहो तव्हांखे ॾिसनि पिया हींअर। पोइ हुननि जा नाला खणी छॾींदो। साईं बापू जमालदीन कोटड़ी, आओ अमजद कोटड़ी, माजिद कोटड़ी वारो, आओ इहे तव्हांखे ॾिसनि पिया साईं, ख़ुशि पिया थियनि ॾाढा। वाह 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 उन्हनि सभिनी खे सलाम साईं। कोटड़ीअ में वेठा हुजनि दरिया जे कंधीअ ते, ऐं जिथां ॾाढा सुहिणा माण्हू हुजनि हिते कोटड़ी कोटड़ी हलेल आहे। सो वॾी महिरबानी हुजे, लख थोरा लख थोरा। सो हाणे भला वरी हलंदा हुजूं, सकाफ़त जी ॻाल्हि बि हुजे त कलाम ॾांहुं बि हलंदा हुजूं, वरी ख़बरूं बि हुजनि त पोइ दुनिया में छा थींदो हुजे। दुनिया में सियासत में बि गर्मी लॻी पई हुजे, पर वरी ॾिसो त पंजाब में एतिरो धुंध हुजे जो उते ॾिसो त स्कूलनि खां मोकल हुजे, ॿारकनि खे मोकल ॾेई छॾी हुजे त एतिरी आलूदगी, एतिरो धुओं हुजे, एतिरो इहो ॾिसो त उहे मास्क पाए हलंदा हुजनि, घर ताईं महदूद थी विया हुजनि। त अवां जेतिरो थी सघेव पंहिंजे माहौल खे ख़ुशगवार सुहिणो बणाईंदा हुजो, छो त तव्हांखे महिनत मज़दूरी करणी हुजे। पोइ जॾहिं इहे शयूं थींदियूं हुजनि त पोइ माण्हू हुन महिनत खां मज़दूरी खां वञी घर वेही रहंदो हुजे, कमु न करे सघंदो हुजे त पोइ ज़िंदगीअ जो वहिंवार कीअं हलंदो हुजे। पोइ इन करे चवंदा हुआ पंहिंजे घर खे, पोइ पंहिंजे घटीअ खे, पोइ पंहिंजे पाड़े खे, पोइ पंहिंजे शहर खे, इन खे सॼे खे सुहिणो बणाईंदा हुजो, सुहिणो माहौल जोड़ींदा हुजो, वण पोखींदा हुजो। त इहो जेको घर में इहो गंद किचिरो हुजे पासे ते रखंदा हुजो, हरू भर न साड़ींदा हुजो, धुआं थींदा हुजनि। सो हाणे वरी हलंदा हुजूं साइण आबदा परवीन ॾांहुं हलंदा हुजूं, उथो सिंधूअ जा वारिस इहो ॾिसंदा हुजो। उनखां पोइ ख़बरूं हुजनि, ख़बरुनि खां पोइ वापसि ईंदा हुजूं त असांजूं अञा खोड़ सारियूं ख़बरूं हुजनि ख़ुशीअ भरियूं। सो अवां सां वरी हिकु दफ़ो ॿीहर ख़बरुनि खां पोइ मुलाक़ात थींदी हुजे। हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदा हुजूं पंहिंजे प्रोग्राम राम राधा में साल हमेशह जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो, हर वक़्तु गुलनि जीअं मुस्कुराईंदा हुजो, हर ॾींहुं अवां जो ख़ुशियुनि भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे। हिकु दफ़ो ॿीहर रामू राधा जे तरफ़ां अवां सभिनीनि खे भली कार हुजे। ओ ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे तूं मारी थो, ओ ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे तूं मारी थो। हिकिड़ो त इन रागीअ मां फाथी हुजां, ओ माणा करे मुख मारी थो, माणा करे मुख मारी थो। भला हाणे रगो राग कुछी अदरा ची राग अची ॿाहिरां त इहो राग, इहो घर में राग, भला हाणे रागी थींदो हुजे। तो वांगी घर में खिट राग त न कंदो हुजां, राग कंदो राग कयो हुजे।
कहिड़ो मूं खटरात कयो हुजे, कहिड़ो तोखे वेलण सां कुटियो हुजे, कहिड़ो तो ते ॾोहियूं भॻियो हुजे न, हा? हाणे ठहियो भला इहो ई त खिटराग हुजे। हरो भरो कंदो हुजे। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे अदा केरु कड़े शहर खां भा? हाजीपुर ज़ारा से बोल रहे हैं, मुझे हाजीपुर ज़ारा से। ओ क्या हाल है भाईजान, ठीक हैं आप? ठीक है, ठीक है, आप ठीक हैं? मैं बिल्कुल ठीक हूँ। हरिपुर कैसा है? ठीक है। आप बस सर्दी आ गई है ना? आए था थोड़ी थोड़ी आ गई है। अब ठंड है ना? हाँ हाँ, आपके पास सर्दी आ गई है? नहीं, इतनी सर्दी नहीं है, दिन को इतनी सर्दी नहीं होती है, रात को ज्यादा चल रही है। अरे असाने अन्य रास्ते में हो सर्दी। इधर अभी जो है ना, थे आप? हाँ ठीक है। ये भाभी है, ये भाभी है आपकी? ठीक है, चाहिए। हाँ ये कभी अब भाभी आपकी को लेकर उधर आऊं हरिपुर आपके पास, तो फिर उधर घुमाना मुझे। साग और चावलों की बनी। आपको सैर कराएंगे, आपको सैर कराएंगे। तिरबेला डैम की ये झील है हमारे पास, ये ऊपर तबाद है। उधर फिर साग बाग भी खिलाना यार, साग पंजाब में भी अच्छा बनता है। साग जो अभी साग चल गया ना? हाँ साग अभी चल गया है। हारे वरी हम मौसम अची वही हुजे ना। प्रोग्राम को देख रहे हैं आप? कब से देख रहे हैं ये? काफी अच्छा भी देख रहे हैं, जिसमें रास्ते ही खत्म हो गया, नंबर ही नहीं मिलता था। अच्छा तो राबता आज किया वैसे देखते हैं? नंबर मिलाया, मिल गया, रास्ते नहीं होता, रास्ते नहीं हो रहा। तो आज तो हो गया है। ये नंबर जो टीवी पे आ रहा है, मेहरान टीवी पे, तो आप मेहरान चला रहे हैं वो नंबर देख के कॉल किया ना? हाँ नहीं तो मेहरान टीवी के और भी प्रोग्राम आप देखते हैं? और मैं आपको बताया था ना, वो कराची में हमारा वो दियारी में आज है ना, तो वो सारे इंडिया प्रोग्राम पर बात होती रहती है ना। हाँ याद आ गया यार, आ गया। आप तो वो काफी अरसा पहले भी फोन किया था। मैं तो काफी फोन करते रहा, 10-12 टाइम फोन किया, 10-12। फिर कैसे तुम परदेसी बन गए जो फोन ही नहीं किया? और रास्ता नहीं हो रहा था, नंबर ही नहीं मिल रहा है। आज तो दिल से फोन करोगे तो राब्ता हो जाएगा ना। आज 10-12 दवा किया, आज भी 10-12 किया, तब ये भी रास्ता हुआ है। आज से फिर आपका और हमारा राब्ता बहाल हो गया है। बहाल है। हाँ, आप में होगी ये बात। हाँ तो मैंने ये हमारे जो हिदायतकार साहब बैठे हैं ना, वो हम उसको हिदायत कर देते हैं। हाँ तो वो उनको पता है तो मेहमान बाहर से फोन करते हैं, जो प्रोग्राम को देखते हैं तो उनको फिर वो वेलकम करते हैं। नहीं, हमने और सब खैर है, ठीक है? नेरन वगैरह कर दी है आपने? नाश्ता कर लिया आपने? नाश्ता हम थोड़ा नाश्ते में क्या क्या कुछ खाया आपने पंजाब में, थोड़ा ये भी बता देना हमें। पंजाब में हम फेरे लोग हैं ना, सालन के साथ तो या दिन होता है, दिन के साथ रोटी पकती है, उसको खाती है। बात पानी बड़ी मेहरबानी है आपकी, आपने फोन कॉल किया, बड़ी मेहरबानी। नवाजन साहब की बैठे तो आपको चाय पिलाऊं मैं। सबको सलाम। सबको सलाम, हरिपुर वालों को सबको सलाम। तू रुको नाश्ते जी पुछा करे उन खां पोइ वरी हीअं गीतू ॾींदो हुजे। इहो अहिड़ो त इहो हिकिड़ो सिग्नल जो मसइलो हुजे, जो ॻाल्हि जेका हुजे न नाश्ते वारी, हार तोखे चङी तरह ॿुधण न आई हुजे। हा मां चयो पुछां कहिड़ो सणभो नाश्तो थियो हुजे। तूं रुगो घुतूं आयूं। हेलो हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। वालेकुम सलाम, नमस्कार हुजे। अदा हैदर छा हाल हुजे? सर खैर हुजे, तव्हां ख़ुशि हुजो, खैर हुजे ना? हा हा, साने सब खैर लॻो पियो हुजे, बिरादरी बि ठीकु हुजे?
बिरादरी ठीक हुजे वाउंड चलंदी हुजे गुने कंदा हुजे न ॿियो को हाल को अहवाल ॾींदा हुजो कहिड़ो कमकार कंदो हुजे कमकार आदि हाणे कणकनि जी वापारा कोई करे आहिनि भई कट थी वई आहे कणक ॼाई आहे उन्हनि खे कलर ॾियो पिया ऐं फुआरो कयो पिया हा पोइ हल भलाई हो असां थोरो करूं के बसि असां हेदर तो बि माना जेको हुजे न ॿारी हुजे ना दीदी तो जा आगे और मता सा हा के जे मैं तुमसा और मसलो कियो जे मां घट महीना करे समझो गुम थी वियो हल पोइ ॾिसंदा हुजूं भला हाणे बाक़ी मूंखे त रामणे न न इंशाल्लाह दीदी ज्यादा बड़ा हम तो करा ले हा बा कुछ सब मिट देती है क्या अदा तुंहिंजी फोन अचे रामण भॼी वञे सारे बन गए घर जो कम हुजे थोड़ो थाम सिधा करण वियो हुजां खारे जे हेठां वेठो हुजे ओ खाना लाइन है क्या ओ थाम सिधा करण वियो हुजां हां ठीक है कोई हटे बा घर में आती है हथ होंदा आती जो हा तूं वॾो वंडायो हुजे हाणे बाक़ी मां रहिजी वियो हुजां नमाज पढ़ो जा कदा मां अटे मलिंदो जा माले पचाईंदो जा बस ठीक हुजे सभिनी खे सलाम ॾींदो हुजे कणक जो आसरो कंदा हुजो वॾी महिरबानी हुजे सभिनी खे सलाम सभिनी खे सलाम कुर्ब मोहबतूं आवाजूं हैदर घणा साल थिया हुजनि हैदर जी ॻाल्हि न पर घणा साल थिया हुजनि चवंदा हुजनि इन जी ॻाल्हि ॿुधी बसि छॾे ॾींदी हुजे त हैदर जी ॻाल्हि ईअं हुजे माना राति जो 12 वारियूं ख़बरूं हा इहो ॾींहं में कंदो हुजे हल इहो बि सही हुजे भला कंहिंजी त ख़बर चार रखी हुजे अंगण बुहारा तुंहिंजो वाटू निहारा कहिड़ी तकलीफ़ हुजे रमण तोखे वञी का तकलीफ़ लॻी ओ हुजे अंगण बुहारा तुंहिंजो वाटू निहारा ओ यार सजण है हेलो अस्सलाम यार मदद वालेकुम सलाम मौला मदद दबा केर कड़े सर का बा अदान पर को गरांडो जा बिल्कुल आदि कराची जा मिटा खैर होते मिठा खैर लॻो पियो हुजे अदा तव्हां ॾे सभु खैर हुजे तव्हां ठीकु हुजो सब खैर लॻो पियो बधाई दुबई वारा मुंहिंजा सभु माइट तव्हांखे ॾिसण जा दुबई में जी बसि सभिनी खे असांजा सलाम ॾींदा हुजो हा भेण ॾिसणा हुजनि सभई तव्हांखे ॾिसनि पिया अब भले ॾिसंदा हुजनि भले ॾिसंदा असां बि सिधा सिधा बीठा हुजूं कहिड़ो लिकियो बीठा हुजूं महिरबानी बात जो सो वीआईपी वाले जो बड़ी होटल मुंहिंजी किथे पई तोखे सॼी होटल वारनि खे सलाम ॾींदो हुजे चवंदो भली कार चवंदो सुठो गाना ॿुधाईंदो तेरो ॿुधाईंदो जंगला ते गंदो आई मुंहिंजा दोस्त ॾिसनि पिया सही रुपया बसि सही हुजे पर तूं हिते चांहि जी किटली तयार करे मोकिलींदो हुजे दोस्तनि जा नाला खणंदो हुजे अलवेद बजाई आई मुंहिंजा दोस्त ॾिसनि पिया नाला खणंदो हुजे हा दुबई मां निशात कोटो तोखे सलाम थो ॾे इमाम दिन कोटो गुप्ता कोटो रमीर कोटो सभिनी खे सलाम मिली विया हुजनि भाऊ तुंहिंजा ऐं चांहि जी किटली मोकिलींदो हुजे पर चांहि सुठी हुजे पेवर खीर जी मथां मिलावट कंदो हुजे ओ ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे हिकु मार थी वई हुजां मना करे तूं मारी थो ओ ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो अॼुकल्ह इहो जेको वज़ीर उमराणी हुजे न परे जो उन वांगुरु झट हणी उहो ॻाल्हि करे करे हीअं झट हणे मां चवां हिन खे कहिड़ी तकलीफ़ थी वई हुजे मुंहिंजो कंहिंसां को न हुजे न को मां कंहिंखे इहो ॿिए जो नालो मूं ते न हणंदी हुजे उहो बि हीअं रखी रखी हीअं ॿिध ॾींदो हुजे केरु हुजे असां पंहिंजा घर जा पाण मालिक हुजे पर तूं इहो इस्तेल उन वांगुरु ॾेखारी मूं ॾिठो हुजे न तूं ॾिस माण्हुनि ॼणा खोड़ हुजनि पोइ हिन खे कहिड़ी ॻाल्हि ॾिठो हुजे तॾहिं त चवंदी आहे वेही वेही खट त हीअं झोपड़ी उथी पवंदो हुजे अलाए मां चवंदी आहियां छा हुजे उन सां को ॿियो मसलो हुजे हेॾे फ़क़ीर पंहिंजो कलाम ॻाईंदो हुजे हा भले ॻाईंदो हुजे ओ ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे माणा करे तूं मारी थो इहो तुंहिंजो सही न हुजे ओ माणा करे मूंखे मारी थो माणा करे थो मिले ओ माणा करे तूं मारी थो मूंखे इहो खिट राग कंदी हुजी न डांस कंदो हुजे सिंधी डांस कंदो हुजे सोली कंदो हुजे
बाकी हे रन नमा के डांस उड़े यो चन हां ओ डाढा नाज सजण ॾेखारी तो मुख माणा करे तू मारी तो हाणे जड़ा उठ जे कजाए ते बैठो हुजे ओ माणा करे मुख मारी तो ढोलण माणा करे तू मारी तो गाड़ी झाके ने फाथल हुजे ओ डाढा नाज सजण ॾेखारी तो मुख माणा करे तू मारी तो वाह 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 सो हाणे वरी हलंदा हुजूं कलाम ॾांहुं जलाल चांडे सफ़ा कलाम हिकिड़ो वरी नओं नकोर रखियो हुजे हाणे हां आओ हाणे वरी नो आओ इहो कीअं इहो सकाफ़त ला हुजे कलाम अच्छा इहे चवंदो हुजे न मूं वरी चयो हुजे इहो कीअं चवंदो हुजे ओ रखियो हुजे पासे ते करे पासे ते रखी छॾियो हुजे अॼु वरी चई त मां इहो हलाए छॾां हाय शाबाश ते रखंदो हुजे न सालनि में का हेतिरी ॻाल्हि चङी कई हुजे हा 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 हे मना हेॾो जेको ॻाल्हाया बोलाया इहो कमु च न हुजे अॼु चङी कई हा, हुजे साल में को हेतिरी ॻाल्हि भली कई हुजे हे वाह रे वाह। वाह राजुलवा वाह राजुलवा मायूं खिलाए छॾियो हुजनि हा जवाब हुजे सभिनी खे सो हाणे इहो कलाम ॾिसंदा हुजो जलाल चांडे साहब जो ए सकाफ़त जे रंगनि में उन खां पोइ वापसि ईंदा हुजो अञा खोड़ अञा सारा तव्हां सां कचहरियूं कयूं हल न रमण दी बाहलो दे तुझो जान बजल वो दार वाला एक दफो बियर भलीकार चंदो जावा के अवां जे पंहिंजे प्रोग्राम रामू ऐं राधा में साल जितू जो खुश जो सलामत हुजो हर ॾींहुं अवां जो खुशन भरियो ऐं सुहिणो गुज़रंदो हुजे छंछर आचर ते अवां सां गॾु हुजूं 10 खां 12 ताईं ऐं हे जेके सुहिणा रंग हुजनि सकाफ़ती रंग उहे अवां जे साम्हूं हुजनि राधुल ओ राधुल ओ करहा ओ यो बोस्की वारे पटके खे त अॼु ॾिसंदी हुजी थोरो इन खे त धोई को सुहिणो को साबुण हणंदी हुजी जो खुशबू वारो चक्कर ते न के धोतो हुजे ऐं रखो बस इहो पटको धांसी हुजे खुशबू वारो साबुण हणंदी हुजे मुंहुं धोइण लाइ खुशबू वारो साबुण न हुजे हाणे हिन मुड़ुस जो पटको धोइबो हुजे पटके खे खुशबूअ सां साबुण सां धोंदी हुजींसि माना त हे सकाफ़त वारे ॾींहं ते माण्हू ॿधंदो हुजे त कोई रंग में माण्हू लॻंदो हुजे दुल्ला बि सोचींदो हुजे ककड़ो को वॻो को वठी ॾींदो हुजे को गज वठी ॾींदो हुजे रगो असर खिसे में सॼो ॾींहुं सुञ पई हुजे सुञ ॿाहिरि वाका करे हेॾे जो हाल पे सुञ हुजे तुंहिंजे खिसनि में हे थोरो ईअं सादो हुजे बस सादो हुजे हा हा वॾो होशियार हुजे सादो हुजे हलो अरे खान वाला खुश है बखैर दुआ दुआ दा केर कड़े शहर खां भा फजल अहमद रेसानी ॻाल्हायां थो जेका बा सिंध को वधा चाल हुजे दा ठीक हुजो चङा भला हुजो तबियत ठीकु आहे प्रोग्राम तव्हांजो ॾिसूं पिया ज़बरदस्त हले थो पियो वाह 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 ठुल ठीक हुजे जेका बात ठीक हुजे हा ॿियो ख़ैर आहे तबियत ठीकु आहे सब खैर सब लॻो खैर पियो लॻो हुजे पियो तव्हां ॾे खैर हुजे दुआ अल्लाह जे अहसान आहे ॿियो ख़ैर आहे ठीकु ठाक खुश लॻा पिया जो बचड़ा खुश हुजनि घर बाती ठीक हुजनि अल्लाह पाक जे अहसान ॿियो ख़ैर आहे मां वटि दोस्तनि मुंहिंजा गॾु वेठा आहिनि मां सां प्रोग्राम ॾिसनि था दोस्तनि जा नाला खणंदो हुजे नंढड़ी फातिमा बीबी असां सां गॾु प्रोग्राम ॾिसे थी अब्दुल गनी रेसानी मंजूर अहमद रेसानी नवाब खान रेसानी रहमतुल्लाह रेसानी ये प्रोग्राम तव्हांजो शौक़ सां ॾिसूं था सो सभिनी सभिनी रेसाणी खे सलाम ॾींदा हुजो अदा कुर्ब हुजनि अवां जा मोहबतूं हुजनि अवां जूं सभिनी रेसाणी भाइरनि खे सलाम चवंदो हुजी आयल महिमाननि खे सलाम चयो हूंदो हुजी वॾी महिरबानी उन्हनि जी मोहबतूं इहे ई त मोहबतूं हुजनि इन जे करे त रामू राधा कई सालनि खां वठी त बिठा हुजनि मोहबतुनि जे आसरे सो इहो रेसाणी ॿाहिरि ॾिसंदा बि हुजनि फोन कॉल ते शरीक बि थींदा हुजनि कॾहिं कॾहिं सो इहे मोहबतूं हुजनि बा जित जित वेठा हुजो सारी सिंध में वेठा हुजो ॾेह में हुजो परॾेह में हुजो जित जित वेठा हुजो असां अव्हां जा बाबा हर वक़्तु जेको आहे मोहबतुनि में खादम छो बीठा हुजूं सो इन जे करे पोइ असां बि चऊं अव्हां प्रोग्राम खे ॾिसंदा हुजो अव्हां रंगनि खे ॾिसंदा हुजो अव्हां जा इहे नाज़ इहे अंदाज़ इन जे करे वरी फोन कॉल करे वरी उतां जी ॻाल्हि मोहाड़े असां ताईं पुॼाईंदा हुजो इहे ई तव्हां जूं मोहबतूं हुजनि हा छा हुजे हाणे तूं वेंदी हुजी को इनखे अहिड़ो त पटके खे हीअं साबुण सां हीअं
हीअं करे अहिड़ो साफ़ करे सम्झे इहो सेखारींदो हुजे मूंखे जेकॾहिं इहो कमु तूं पाण कंदो हुजे त ॾाढो भलो थींदो हुजे। हाणे ॾाही मूं इहो थांव धोई चांहि काढ़ी हुजे वरी थांव सिधा कराया हुजां भरियो ॾिनो हुजे उहो वरी अॼु वरी अछा कपिड़ा हुजनि इन करे अॼो को ॾींहुं मिड़े छॾींदी न हुजे अच्छा कपिड़ा हुजनि त पोइ घर खे भरियो न ॾिबो हुजे। न न पोइ तूं अॼु ॾेई छॾींदी अॼु हुजे तुंहिंजो इहो कमु तुंहिंजो हुजे मुंहिंजो कमु इहो हुजे कि राति लबस तयार थी वेठी हुजे। छो जॾड़ी हुजे छा चइबो आहे खणी विहारे न छॾी जॾड़ी जी कहिड़ी पोइ- ॻाल्हि हुजे सिकी लधी हुजे हा सिकी लधी हुजे बसि हा तूं हा। हाणे तयारु थी वाचू न टेड़ींदो हुजे। हा हा हे छा हुजे को नओं आयो हुजे नओं आयो हुजे मिजमान हुजे पोइ ॿुहारो ॾेई अङण ॿुहारींदी हुजे हींअर सकाफ़त जी इहे तूं हींअर गीच बि गया हुजनि न पोइ इहे त हींअर महिमान मड़ा सकाफ़त ईंदा हुजनि इन करे ॻाईंदो हुजां अञा टेम हलो पियो हुजे। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम वालेकुम साईं सलाम। केरु कहिड़े सर खां साईं साईं मां गंबड़ खां मोहम्मद हाशिम शेख। साईं गंबट वारा मोहम्मद हासिम शेख साहब भली कार अव्हांखे हुजे भली करे आया हुजो साईं मां असांजे सिंध जो मिठड़ो रामू असांजे सिंध जी मिठड़ी राधा खे सुबुह सुबुह जो सलाम। वालेकुम सलाम असांजे तरफ़ां बि तव्हांखे सुबुह जो थधड़ो थधड़ो सलाम हुजे। वालेकुम सलाम। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो अलाह कंदो ख़ुशि हूंदव आमीन ॾियो तव्हां कुझु था कयो माण्हुनि खे खिलायो था अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो हिन दौर में तव्हां माशाल्लाह अहिड़ो किरदारु अदा था कयो जो माशाल्लाह मां असांजे सोच खां ॿाहिरि आहे। बसि कोशिशि हुजे या हिकिड़ी नंढड़ी असांजी अव्हांखे पसंदि ईंदी हुजे त असां ईअं सम्झंदा हुजो इहो असांजो एवार्ड हुजे। माशाल्लाह माशाल्लाह अलाह साईं तव्हांखे ॾाढो प्रोग्राम मज़ेदार बहितरीन आहे। अंगण ॿुहारिया लॻो पियो आहे हो माशाल्लाह ॾाढी सुहिणियूं सुठियूं ॻाल्हियूं लॻियूं पियूं आहिनि माशाल्लाह दिलियूं ख़ुशि लॻियूं पियूं आहिनि। शेख साहब अव्हांजो इहो शफ़क़त वारो प्यार ऐं मोहबत ऐं उन सां गॾोगॾु अव्हां असां ते इहो नाज़ कंदा हुजो ख़ुशि थींदा हुजो ऐं मान ॾींदा हुजो इज़त ॾींदा हुजो त ईअं सम्झंदा हुजो कि असांजी दिलि ईअं बागो बार थी वेंदी हुजे। न न न न माशाल्लाह तव्हां आयो बि मान जे लाइक़ु माशाल्लाह मां अलाह साईं तव्हांखे जोड़ी सलामत रखे अलाह कंदो ख़ुशि हूंदव असांखे बि दुआउनि में यादि कंदा कयो। आमीन आमीन कुर्ब मोहबतूं अवांजूं अदा इहो असांखे को सुठो हिकिड़ो को नगमो को ॿुधायो को गीत ॿुधायो ज़रूर ज़रूर पर सिंध जा असुल माण्हू इहे हुजनि जेके सिक मां प्यार मां चवंदा हुजनि पंहिंजे माण्हूअ खे हुनरमंद खे अदाकार खे लेखक खे घोड़े सवार खे हुनरमंद खे सभिनि खे साराह कंदा हुजनि दाद ॾींदा हुजो माना इहो सम्झो अव्हांजो माणपो हुजे। महिरबानी महिरबानी अलाह साईं तव्हांखे बिल्कुलु अलाह साईं कुर्ब कुर्ब मोहबतूं अदा मोहबतूं साल हमेशह जित रहो ख़ुशि ऐं सलामत रहंदा गंबट वारनि वॾी खे महिरबानी वॾी महिरबानी वॾी महिरबानी आहे। गंबट वारनि खे सलाम खोड़ सारा सलाम हुजनि गंबट वारनि खे ऐं जिते जिते हुजनि ज़ाहिरी ॻाल्हि हुजे त वॾड़ा जेके हुजनि उहे वॾड़ा हुजनि उहा वॾी नज़र रखंदा हुजनि। बिल्कुलु बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे बिल्कुलु हक़ीक़त आहे बिल्कुलु वॾनि जी वॾी नज़र हुजे असां चवंदा हुजूं असां वॾनि जे नज़र में हुजूं उन्हनि जे सफ़क़त में हुजूं वॾी महिरबानी हुजे लख थोरा कुर्ब हुजनि मोहबत हुजनि रामू राधा खे ॾिसंदा हुजो फोन कॉल कंदा हुजो साराईंदा हुजो इहा अव्हांजी मोहबतूं हुजनि। ओ नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे मणा करे तूं मारी थो सकाफ़ती ॾींहुं अचे मूंखे सम्झ त ईअं मूंखे ख़ुशी थिए चवां त बसि सॼी सिंध में इहो ॻाईंदो फिरंदो वतंदो हुजां सभिनी खे हा सभिनी खे वॻो न वठी ॾींदो हुजां हिते वॻे वारी ॻाल्हि तहिड़ो त बरोज़ थींदो हुजे का हद न हुजे न न उहो थींदो हुजे थींदो हुजे ज़रूर चरी हुजे जा बाक़ी ॾींहं न अञा पसंदि कंदो हुजां रंग डिजाइनूं इहे सभु ॾिसो माना इहो साॻो कमु हुजे कहिड़ो पसंदि कंदे कंदे रंगो ई न वणियो हुजे मुंहिंजो बि इहो ई कमु थींदो हुजे लॻंदो हुजे मूंखे तोखे रंगो ई न वणे न न इहो सो हाणे वरी हलंदा हुजूं उस्ताद मोहम्मद यूसुफ जे पासे में हली बीहंदा हुजूं त उहो ॿुधाईंदो हुजे त जंहिं वक़्तु ही जोगी जाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया
दमादम मस्त मस्त कलंदर। कलंदर दमादम मस्त कलंदर। सो इहो ॾिसंदा हुजो, उन खां पोइ वापसि ईंदा हुजो, अञा तव्हां सां कचहरियूं कंदा हुजो। ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह, ईंदे चवनी आओ वेंदे चवनी वेह, छॾे सारो ॾेह अंगण अचिजे उन्हनि जे। हिकु दफ़ो ॿीहर भली कार चवंदो जावां खे, ॾेहवासियुनि खे, मारवड़नि खे, जहांगीरनि खे, सभिनी खे जेको सिक भरियो सलाम। हिकिड़ी फोन कॉल हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े सर खां अदा? सर कंदे कैसरे का सिकंदर निजामानी। चाल हुजे अदा, ठीकु हुजो, चङा भला हुजो। अल्लाह जा करम मालिक है। सर साने को फोन तुमरो याद न कर मिस्त्री आवाज में को गीत ॿुधायो। ज़रूरु ज़रूरु ज़रूरु। ॿियो त ख़ैरु हुजे न अदा? अल्लाह जो शुक्र है सर। वॾी महिरबानी हुजे, लख थोरा हुजनि। अवां फोन कॉल कई हुजे, प्रोग्राम में शामिल थिया हुजो, ऐं हीअ जेके रंग ॾिसंदा हुजो, इहे सभु रंग अव्हां जे लाइ हुजनि। हीअ सुहिणा रंग, हीअ सुहिणा अंदाज़ जेके हुजनि अव्हां जे लाइ सजाए रखिया हुजनि त अव्हां मारवाड़ा, जहांगीरा, ॾे हुजो, परॾे हुजो, पंहिंजनि घरनि कखनि में हुजो, त अव्हां ज़रूरु ख़ुशियूं माणींदा हुजो। पर हाणे थधि जी मौसम बि ईंदी हुजे त उनजी बि तयारी करे छॾींदा हुजो। बालक जेके स्कूल वञनि उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजो। हाणे हवा तब्दील थींदी हुजे त पोइ बालक स्कूल जेके वञनि त उन्हनि खे बि इहो चवंदा हुजे तयारु करे, शूट, बुशेंट इहे पाराए, टोपला पाराए, सो उन्हनि जा इहे तयारु करे छॾींदा हुजो। उन सां गॾोगॾु वरी सियारे जी पंहिंजी बि तयारी करे छॾींदा हुजो। भाइर भेनरूं जिते बि हुजो, सो ओचितो हीअ थधि जी मौसम शुरू थी वञे। हलो अस्सलाम वालेकुम। चाल आला वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां भाउ? साईं आमिर अली भयो कश्मीर शहर का सर। अदा आमिर कसमोर वारा छाल हुजे, ठीकु हुजो, चङा भला हुजो। वर्रा खैर खैर अल्हम्दुलिल्लाह ॿुधायो। सभु ख़ैरु लॻो पियो हुजे, मोहबतूं हुजनि अव्हां जूं। अबा हिकिड़ो अर्ज़ु आहे कश्मीर में बाबा साईं। अबा कश्मीर में बाकी चक्कर आयो न साईं। हा यार, कसमोर माना कसमोर खां कारूं झर घुमिया हुजां, बाक़ी कसमोर रहियल हुजे, हाणे चकर हणंदो हुजां। हा रे बाबा तो चक्कर के करियो तो साग खाई में पनी वगैरह। ज़रूरु 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 चकर हणंदो हुजां। ॿियो ख़ैरु हुजे, कसमोर असांजो ठीकु हुजे। हा बा अल्हम्दुलिल्लाह भले लगी बेचारो अॼु कुझु नहीं किया। वाह 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 वाह, इहे मोहबतूं सही। कसमोर जा माण्हू बि मोर हुजनि त उन्हनि जा अंदाज़ बि सुहिणा हुजनि, उन्हनि जूं कचहरियूं मोहबतूं बि कमाल हुजनि। वॾी महिरबानी हुजे, सभिनी खे सलाम ॾींदो हुजे। अदा वॾी महिरबानी। मोहबतूं हुजनि अव्हां जूं। तूं कहिड़ो हाणे लारीअ मां लही अचे, हाणे बीठी हुजी। लारी में जो छा हुजे, चयो जो हुजे थी हुनजे पटको धोती हुजे, तो कढियो हुजे, उनखे हो भिॼायो हुजे। हां कढियो हुजे या सभु जरी विझी उनखे भिॼायो हुजे। हलो हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम हुजे। अदा केरु कहिड़े शहर खां? अदा अदा गुलशन कास्कनी मोहम्मद हसन मरी जा सुबुह दा इंसान प्रोग्राम ॾिसूंगा। वाह 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 वाह, पोइ कीअं रंग महिरबानी लॻंदो हुजे? हुजनि अदा। साईं प्रोग्राम ज़बरदस्त हले पियो। वाह 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 अव्हां वाह, ज़बरदस्त हुजो तॾहिं प्रोग्राम ज़बरदस्त हुजे। प्रोग्राम भलो पियो हले। वाह 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 वाह, अव्हां पाण भला हुजो, अव्हां जूं कचहरी कंदा हुजूं, अव्हां जूं ॻाल्हियूं कंदा हुजूं त ज़ाहिरी ॻाल्हि हुजे त तव्हांजी असांजी ॻाल्हि, सकाफ़त, मोहबतूं हिकु जहिड़ियूं हुजनि। इंशाअल्लाह मोहब्बत हिकु जहिड़ी हूंदी आहे। हा पोइ त घर ई हिकिड़ो हुजे न अदा। हो सो इन लाइ पोइ वरी हिक ॿिए जे लाइ सिक बि ईअं हुजे, ऐं मोहबत बि ईअं हुजे, एतिराम बि हिक ॿिए जे लाइ ईअं हुअणु खपंदो हुजे। बिल्कुलु बिल्कुलु कुझु दोस्त चवनि था जी जी, पोइ कलाम ॿुधायो असांखे। हाज़िर हाज़िर अदा। कलाम त तव्हांखे भलो ॿुधाईंदो हुजां वेंदे वेंदे। भलो कलाम, वॾी महिरबानी हुजे। सभिनी खे सलाम ॾींदा हुजो, कुर्ब हुजनि अव्हां जा, मोहबतूं हुजनि अव्हां जूं। साल हमेशा जित रहंदा हुजो, ख़ुशि ऐं सलामत रहंदा हुजो। सांगड़ चवां त वेंदो हुजां। सांगड़ सांगड़ हा हा, वरी ओॾे छो? खटूं को उते हिन वारे को भलियूं ठहंदियूं हुजनि, गुल फुल अहिड़ा हणंदा हुजनि हा जो हीअं फोटूअ में, हीअं मोबाइल में जे ॿियनि हा, जे पर में उते उते वरी जेको हुजे न गजब भला मिलंदा हुजनि।
गज वरी उते हा उते सिंधी जो सकाफत जो जेको कमु हुजे न हा। उहो इलाही थींदो हुजे हाँ। भर्त पोइ उर्मचा पोइ हे गरबियूं महिरबानी कंदो हुजे मुंहिंजे लाइ त वठी ईंदो हुजे हाई शाबाश ॾाढी सुहिणी ॻाल्हि आहे इहो बि थोरो पोइ चकर बाज़ार खे ॾींदो पोइ मूंखे वठी हलंदो हुजे लॻी त बसि तोखे वठी जॾड़ी हुजी तोखे वठी हलंदो हुजां हिकु जनानी खे पंहिंजी खे मर्द वठी वेंदो हुजे जॾड़ी जी कहिड़ी ॻाल्हि हुजे तूं मर्द हुजी घर में हाँ। वेठी हुजी घर खे मां मर्द संभालींदो हुजां, घर में वेठी हुजां हा, पोइ? बाक़ी तूं जनानी हुजी ॿाहिरि घुमी हा हा तूं मर्द हिकिड़ो वञे ॿियो मर्द जहिड़ो थियो घर में राति झुल हलंदी हुजे हेल सो अॼु प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजे पुॼाणीअ ते पुॻो हुजे अॼु का कमी कोताही थी हुजे त माफ़ी जा तलबगार हुजूं ज़िंदगी रहंदी हुजे त वरी ईंदड़ हफ़्ते छंछर या आचर सुबुह जो 10 खां वठी 12 ताईं रामू इरादा अवां सभिनीनि जी ख़िदमत में ज़रूरु हाज़िर थींदा सॾ में सॾ हुजे रामू इरादा मेहरा टीवी जा सभई रंग अवां सां गॾु जाॾे पेर हुजे ताले खेर हुजे हक़ मौजूद सदा मौजूद जीअं लतीफ़ जीअं लतीफ़ जी ॿोली धणियमा जो निगहबान हुजे साथ सलामत हुजे सिंध सलामत हुजे रामू राधा खे इजाज़त ॾींदा हुजो पर हा। मौन में यादि रखंदा हुजो पंहिंजो ख़्यालु रखंदा हुजो पर हा विंदे विंदे अधे फरमाइश कई हुजे सो अधे जे लाइ वरी अनवर विस्तड़े जो पोइ कलाम हुजे इहो ॾिसंदा हुजो असांखे ॾींदा हुजो इजाज़त हा, धणी वरी निगहबान ज़िंदगी रहे त अवां सां गॾु ख़ुशबूअ सां धोंदी हुजे त सुहिणो साबुण हणी करे सफ़ा